अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे रोशनीअ जे पंध में। लेखक शोभो ज्ञानचंदाणी। सिन्फ़ आतम कहाणी। छापो पहिरियों। छापे जो साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 7। पोपट जा 3 साथी चकुलनि मां गिरफ़्तार कया विया हुआ, पर पोपट पाण बचाए पाकिस्तान भॼी आयो। हिक दफ़े संजीदा थी पुछियाई, जेकॾहिं मां हिंदुस्तान मोटी वञी हुकूमत आॾो पेश पवां त पंडित नेहरू मूंखे माफ़ कंदो? मूं हिन खे सम्झायो त हू उहा हिमाकत न करे, छो त पंडित नेहरू चाहींदे बि हुन खे माफ़ न पिए करे सघियो। उन करे जो हुन जेके सियासी क़त्ल कया हुआ तन लाइ माफ़ीअ जो को जवाज़ हुयो ई कोन। हैदराबाद जेल में गुज़ारियल 3 महीननि मां हिकु ॾींहुं ओचितो ई ओचितो हिकु अछी ॾाढ़ी वारे हमराह खे वठी आया। हिन ड्रोड़ी अची मूंखे भाकुर पातो त संदसि आवाज़ मां सुञातमि त अब्दुल ख़ालिक आज़ाद हो। मूं हिकदमि पंहिंजो शेविंग सेट कढी हिन खे ॾाढ़ी लाहिण लाइ चयो। हिन ॾाढ़ी लाहे पूरी कई त अधु कलाक बाद इंटेलिजेंस वारा हिकु फोटोग्राफर समेत अची वारिद थिया। उहे हिन जो फोटो कढण आया हुआ, पर संदसि ॾाढ़ी ग़ाइब ॾिसी दंग रहिजी विया ऐं परेशान थी मोटी विया। बाद में मूं अब्दुल ख़ालिक आज़ाद खां पुछो, तोखे किथां गिरफ़्तार कयाऊं? चयाईं, राति जो देर सां मीर रसूल बख़्श टालपुर जे ओताक तां मोटी रहियो होसि त पुलिस वारा घेरो करे विया। पुछा करण ते मूंखे हिन ॿुधायो त मीर जो कुड़मी आहियां, ॿिज वठण आयो आहियां। मीर खे टेलीफोन कयाऊं त मीर चवनि त टेलीफोन हमराह खे ॾियो त मां ॻाल्हायांसि। टेलीफोन करण खां पोइ मीर साहब पुलिस खे ॿुधायो त वाक़ई मां संदसि कुड़मी आहियां, पर पुलिस मूंखे न छॾियो, छो त उनखे ख़बर आहे त मीर साहब कम्यूनिस्टनि खे पनाह ॾींदो आहे। उन्हनि मूंखे जांच हेठि रखी सुबुह जो जेल ते पहुचायो। कुझु वक़्त खां पोइ मां सख़्तु खंघि में मुब्तला थी वियुसि त जेल जो डॉक्टर हरचंदाणी मूंखे लियाकत मेडिकल इस्पताल में चकास लाइ मोकिले ॾिनो, जिते चकास बाद फिफड़नि जी टीबी जा साफ़ ओञाण नज़र आयनि। महीने ॿिनि बाद साईं GM सैद ऐं ॿिया केतिराई असेंबली मेंबर जेल में पहुता, जिन खे मोहम्मद अयूब खोड़े हैदराबाद में थियल सिंध असेंबलीअ जे इजलास में पहुचण खां अॻु में ई गिरफ़्तार करायो हो। खोड़े साहब असेंबली मां 1 यूनिट जो ठहराउ पास कराइण पिए चाहियो, जंहिं लाइ हिन मीर ग़ुलाम अली टालपुर खे मिठी जे रेस्ट हाउस में गिरफ़्तार कराए रखियो हो ऐं ॿियनि केतिरनि मेंबरनि जी बि पकड़ पछाड़ थी रही हुई। उन असेंबली दौरान मुंहिंजो भाउ केवलराम बि तमाशो ॾिसण लाइ हैदराबाद आयो हो ऐं वॾेरो अब्दुल कादिर बुघियो साणसि गॾु हो त उन खोड़े खे चयो त मां शोभे जो ज़ामिन थो पवां, तूं उनखे छॾ, छो त उनजो नंढो पुटु कन्हैयो चाक नथो रहे। खोड़े साहब उथंदे ई होम सेक्रेटरीअ खे टेलीफोन कयो, शोभे खे छॾे ॾियो, पर हिन लिखत में हुकुम घुरियो, जेको खोड़े साहब मुंहिंजे भाउ खे ॾिनो ऐं हुन उहो होम सेक्रेटरीअ ताईं पहुचायो। मुंहिंजो भाउ त ॻोठलियो आयो ऐं 4 ॾींहंनि खां पोइ 3 या 4 मार्च 1955 ईस्वीअ ते मां जेल मां आज़ाद थी पुलिस जे पहिरे में ॾोकिरी थाणे ते पहुचायो वियुसि, जिते मूंखे आर्डर ॾिनो वियो त 3 महीननि लाइ तोखे पंहिंजे ॻोठ बिंडीअ में नज़रबंदि कयो थो वञे, ऐं मूंखे ॻोठ पहुचाए रवाना थी विया। 3 महीना ॻोठ में नज़रबंदि रहण खां पोइ मुंहिंजी धीउ भागी जी शादी जेकबाबाद में किशन चंद पेसवाणीअ सां थी। हुन शादीअ ते जेकबाबाद जा मुंहिंजा सभु पुराणा साथी आया ऐं सूखड़ियूं पाखड़ियूं पिणु ॾिनाऊं। मां जिस्मानी लिहाज़ खां तमामु कमज़ोर हुयुसि, उन करे जल्द निंड खणी वई ऐं कुंवारे पीउ जा फ़राइज़ मुंहिंजे वॾे भाउ केवलराम सरअंजाम ॾिना। ॻोठ अंदरि नज़रबंदि रहंदे मूंखे पेट जी ख़ासि तकलीफ़ रही, जंहिं लाइ मां हिकु टेलीग्राम होम सेक्रेटरीअ खे मोकिलियो। उन लाड़काणे सिविल अस्पताल जे MS मुजतबा साहब खे हुकुम कयो त मूंखे अची ॻोठ में चकास करे वञे। हुकुम जो बंदो आयो ऐं हथ जोड़े चयाईं, जेकी दवाऊं अॻे खाईंदो आहीं उहे चालू रख। पोइ चयाईं, वरी न घुराइजांइ, जो रस्तो कचो आहे ऐं सफ़र ॾाढो ॾुखियो आहे। उलाड़काणे खां टांगो कराए दादू कैनाल जी कड़ ॾेई मुंहिंजे ॻोठ पहुतो ऐं 3 ॾींहंनि में लाड़काणे खां बिंडी ताईं पको रस्तो कोन ठहियो। अञा ॻोठ में हुयुसि त साईं GM सैद जो टेलीग्राम पहुतो,
जंहिंमें हुकुम हुयो त ओलह पाकिस्तान जे समूरनि पार्टियुनि सिंधी अवामी महाज़ में इफ़्तिखार दीन जी आज़ाद पाकिस्तान पार्टी, बलोचनि जी बलोचिस्तान पार्टी, अब्दुल समद ख़ान अचकज़ई जी क़ौमी पश्तो तंज़ीम ऐं ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जी ख़ुदाई ख़िदमतगार जो वॾो मेड़ाको लाहौर में रिथियलु आहे। उन करे मां उते पहुचां जीअं उन्हनि जे सलाह मशवरनि में शरीक थी सघां। उते पहुचण ते तक़रीबन साॻिया ई मसइला बहस मुबाहिसे हेठि आया जेके अॼु बि असांजे क़ौमी कमु कंदड़नि लाइ मथे जो सूर आहिनि। घणे भाङे मीटिंगूं महमूद अली कसूरीअ जे बंगले ते थियूं जिते मुख्य बहस जो मौज़ू उहो ई हो त वन यूनिट जंहिंखे ग़ुलाम अहमद एंड कंपनी फ़ौज ऐं इस्टेब्लिशमेंट ज़रिए सॼे मुल्क मथां मड़ियो हो उनखे कीअं ड्राहिजे। ओभर पाकिस्तान मां उन कठ में गणतंत्री दल जो वफ़द बि अचणो हुयो, पर उते 1954 ईस्वीअ खां जेको सियासी पार्टियुनि में बड़धक मतल हुयो तंहिं करे हू अची न सघिया। ओभर पाकिस्तान जे अंडरग्राउंड कम्युनिस्ट पार्टी जंहिं यकतो फिरंड खे कामयाबु करायो हो उन जे नुमाइंदनि सां मुस्तक़िल लाॻापो कामरेड MNA सां हुयो, पर खुली तरह उहो असां सां शरीक न थिया छो त उन्हनि जो लाॻापो यकतो फ्रंट ज़रिए अञा बि अवामी लीग सां हुयो ऐं उन्हनि अहिड़ो को क़दम खणणु न पिए चाहियो जंहिंमां ओभर पाकिस्तान जे मुतहिदा महाज़ में को ॾिफेड़ पवे। सहरवर्दी पंहिंजी पूरे लॾे समेत उन वक़्तु मुस्लिम लीग सां गॾिजी कमु करे रहियो हो ऐं हू पंहिंजो रिश्तो करिशिक सैरामिक पार्टीअ सां टोड़े चुको हो, जंहिं करे असां ओभर पाकिस्तान जी भञ ड्राह में हिसेदार बणजणु न पिए चाहियो। सिकंदर मिर्ज़ा खे ओभर पाकिस्तान जो गवर्नर बणाए मोकिलियो वियो ऐं हिन जो तालिक़ तारीख़ी तरह अंग्रेज़नि जे ज़माने खां अॻु जे नवाबनि सां मिलायो पिए वियो जंहिंमें कंहिं हद ताईं सदाकत बि हुई। आम मेड़नि में उहा रिथ मियां इफ़्तिखार दीन तरफ़ां पेश कई वई त ओलह पाकिस्तान में सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾेई हिकु फेडरेशन क़ाइमु कई वञे ऐं ओभर पाकिस्तान सां हिकु कॉन्फेडरेशन क़ाइमु कयो वञे। साईं GM सैद उन रिथ जी ख़िलाफ़ु हुयो छो त संदसि चवण मुताबिक़ बंगाली पंजाबियुनि जे ॾाढ मुड़िसीअ ख़िलाफ़ु वॾे ब्रेक जो कमु ॾेई रहिया हुआ। AK बिरोही खे सॼे पाकिस्तान जो कानून जो वज़ीर बणायो वियो। उन लाइ त हू ओभर ऐं ओलह पाकिस्तान में बराबरीअ जे बुनियाद ते हिकु आइन तयारु करे जंहिंमें 100 लाज़मी असेंबली मेंबर ओभर मां ऐं 100 ओलह पाकिस्तान मां चूंडिया वञनि। साईं GM सैद उन सॼे मनसूबे जे ख़िलाफ़ु हुयो। इन जो चवणु हुयो त बंगाली असांजी पुष्ट पनाही कंदड़ आहिनि ऐं पंहिंजे सियासी वजूद ऐं बरतरी ख़ातिर उन लाइ मजबूरी हुई त हू ओलह पाकिस्तान जे नंढनि क़ौमुनि ते भाड़ीनि। मां साईं GM सैद जी सोच सां शामिलु हुउसि, पर घड़ी खां पोइ लंदन मां मियां इफ़्तिखार दीन जो टेलीफोन आयो ऐं मूंखे ॿुधायई त तव्हां अञा 1952 ईस्वीअ वारी सोच में वरितल आहियो। पंजाबी इस्टेब्लिशमेंट बंगाल मां जिंद छॾाइण लाइ फ़ैसिलो करे चुकी आहे त आख़िर में ओभर ऐं ओलह खे जुदा करणो ई पवंदो। पोइ चयईं त पंजाबी हुक्मराननि जे साज़िशुनि जी तव्हांखे ॿी टही कान्हे त हू गॾियल पाकिस्तान ते फातिह पढ़ी चुका आहिनि ऐं उहो फ़ैसिलो थी चुको आहे त जेकॾहिं बंगाल नंढियुनि क़ौमुनि जी ॿधीअ सां पंहिंजी राय ते ज़ोर रखियो त उन मां जिंद छॾाई वञे। मूं सॼो अहवालु साईं GM सैद खे नवे किलाईअ में ॿुधायो जंहिं वरी बि पंहिंजी ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो ऐं चयो त ओलह पाकिस्तान जी कॉन्फेडरेशन न ठाहिबी ऐं ओलह पाकिस्तान जे पार्टियुनि खे बि उहा ॻाल्हि ॿुधाई वई त पंजाबियुनि जो आख़िरी मनसूबो पाकिस्तान खे टोड़ण जो आहे। पर बावजूदि वज़नाइतनि दलीलनि जे असां सभु उन राय जा रहियासीं त पाकिस्तान जो इतिहाद क़ाइमु रखियो वञे ऐं सिर्फ़ु वन यूनिट खे टोड़ण लाइ कोशिश वरिती वञे। हिकु मीटिंग में ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी उहो नारो ॾिनो त कश्मीर फ़तह करण लाइ प्रोग्राम पेश कयो वञे, पर उन नारे खे कंहिं बि संजीदगीअ सां कोन वरितो छो त बावजूदि उन ख़्याल जे त कश्मीर जी लड़ाईअ में मोचड़ा रुगो पंजाबी खाईंदा, पर उहो मुमकिन न पिए नज़र आयो त पंजाबी कश्मीर खे फ़तह करण लाइ को संजीदा हुआ। 1956 ईस्वी में हिकु ख़त चटगांग जे हिकु सिंधी मेडिकल जे शागिर्द तरफ़ां साईं GM सैद खे पहुतो जेको मूंखे पढ़ायई। उन में लिखियलु हो त मौलाना भाषानी ऐं सहरवर्दी जे विच में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि ऐं हू जल्द सहरवर्दी सां लाॻापा टोड़े नेशनल पार्टी सां अची मिलंदो। असां उन उमेद में रहियासीं
त उहा ॻाल्हि जल्द ई अमल में ईंदी ऐं ओभर ऐं ओलह जी गॾियल पार्टी ठाहे सहरवर्दी जे अवामी लीग जे धड़े ऐं मुस्लिम लीग जी गॾियल क़यादत जो मुक़ाबिलो करे सघंदासीं। लाहौर में रहंदे पंजाब जे कम्यूनिस्टनि जो हिकु वॾो इज्तिमा थियो, जंहिंमें पाबंदी विधल कम्यूनिस्ट पार्टीअ जा केतिरा ई धड़ा शामिल थिया। हिकिड़नि जो ख़्यालु हो सोशलिस्ट पार्टीअ जे नाले सां पार्टी क़ाइमु कजे जेका कम्यूनिस्ट उसूलनि मुताबिक़ कमु करे, जॾहिं त ॿिए चयो त कम्यूनिस्ट पार्टी पुराणे तरीक़ेकार सां कमु कंदी रहे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु उहो ई हो त नाले मटाइण सां को फ़र्क़ु कोन पवंदो ऐं पार्टी जी तनज़ीमकारी नई हालतुनि मूजिबि कई वञे। उन वॾे मेड़ाके में हिकु 80 वरनि जो पोड़ो कामरेड बि शरीक हो, पर बदकिस्मती उहा हुई त हुन जूं जज़्बाती तक़रीरूं घणनि खे सम्झ में कोन पे आयूं, छो त हू अञा बि 1920 ईस्वीअ जे आगाह टे दौर जूं ॻाल्हियूं दोहिराईंदो पिए आयो। जॾहिं हिंदुस्तान मज़दूर किसान पार्टीअ जो बुनियादु विधो वियो हुयो, उहे तक़रीरूं ॿुधण सां असांखे पुराणे बाल्शविक पार्टीअ जे उमंगनि ऐं जज़्बनि जो त मज़ो आयो पए, पर ॻाल्हि ओलह पाकिस्तान जे जागीरदारी समाज में ज़िंदह रहण जी हुई, जंहिं करे अक्सर पंजाबी कामरेड मुंतशिर मुसलतुनि जो शिकार थी विया। पाकिस्तान पंहिंजी पुराणियुनि साज़िशुनि जो शिकार रहियो। आया चंदरीगर, जंहिंजो ओलह पाकिस्तान जी सियासत में वटे ते नालो बि न हुयो, उनखे वज़ीर आज़म बणायो वियो ऐं चंद महीननि लाइ हुकूमत में रहण खां पोइ उनखे बि चलतो कयो वियो। उन बाद चौधरी मोहम्मद अली खे 4 महीननि लाइ वज़ीर आज़म मुक़ररु कयो वियो, पर हू बि बेज़ार थी पियो, छो त पोयां रही साज़िशूं करण में हू माहिर हो, पर सियासत में ऐं असेंबली अंदरि हू बिल्कुलु बेअसर साबित थियो। असेंबलीअ जे हिकु इजलास में वेठल हुयुसि त मूं ॾिठो त सहरवर्दी सभिनी मुस्लिम लीगनि जो मट नज़र पे आयो। हिन जी फ़साहत ऐं बलागत सभिनी मथां हावी हुई ऐं सिर्फ़ में इफ़्तिखार दीन हिन जी बराबरी करे पए सघियो। 1956 ईस्वीअ जे पोयनि महीननि में पाकिस्तानी सियासत में हिकु वॾो फेरो आयो ऐं ओभर पाकिस्तान जूं पार्टियूं पंहिंजे पाण में टुटी वयूं ऐं ओलह पाकिस्तान में इस्टेब्लिशमेंट मुस्लिम लीग खे टोड़े सरफेरोज़ खान नून खे मथे आंदो ऐं वज़ीर आज़म बणायो। 1956 ईस्वीअ जे सेप्टेंबर महीने में मुंहिंजी ॿी धीअ माया जो जनमु थियो। हूअ शुरूआति खां ई ॿाराणी मली जे बीमारीअ में मुब्तला हुई। हैरत आहे त कराचीअ जे गंदे माहौल में पहुचण खां पोइ हूअ ख़ुदि ब ख़ुदि सिहतमंद थी वई। साॻिए साल में सियासत में वॾी भञ-ड्राह थी। मौलाना भाषानी सहरवर्दीअ जी अवामी लीग खे छॾे नेशनल अवामी पार्टीअ जे प्लेटफॉर्म खे ज़ोर वठाइण लाइ सरगर्म थियो। ओभर बंगाल जो यकतो फिरंट मुतहदा महाज थी चुको हो ऐं फज़ल हक़ सिकंदर मिर्ज़ा जी जाइ ते गवर्नर मुक़ररु कयो वियो। हिन जी सरबराही में कृषक पार्टी हारी तहरीक जो हिकु चोटीअ जो साहिब अबू हुसैन सरफराज़ सरकार बंगाल जो वॾो वज़ीर हुयो। सिकंदर मिर्ज़ा एस्टेब्लिशमेंट जो बंगाल जी यकतो फिरन टोड़ण में वॾो हथ हो। हिकु तरफ़ अवामी लीग अंदरि फोट विधी वई त ॿिए तरफ़ मुस्लिम लीग जे टोड़ण लाइ रिपब्लिकन पार्टी जो बुनियादु विधो वियो। हिन सॼे किसे में सहरवर्दी जो किरदारु एतिराज़ जोॻो न पर सम्झ खां मथे हो। हर अहम मोड़ ते हिन ओलह पाकिस्तान जे इस्टेब्लिशमेंट जो साथ ॾिनो ऐं हिकु मज़ाहमती किरदारु बदिरां ओलह पाकिस्तान जे हुक्मराननि सां साज़बाज़ में शरीक रहियो। आख़िर में उन साज़बाज़ जे एवज़ में खेसि अयूब ख़ान जे पावर में अचण खां पोइ मुल्क बदर थियण ते मजबूर थियणो पियो ऐं हू 1962 ईस्वी या 1963 ईस्वी धारे लिबनान में गैर फितरी मौत जे नज़र थी वियो। चयो वञे थो त लिबनान में हिन खे ज़हर ॾेई मारियो वियो। अॼु ताईं उहो क़त्ल हिकु मौमू बणियल आहे। 1956 ईस्वीअ जी पुॼाणीअ में ऐं 1957 ईस्वीअ जी शुरूआति में ज़ोर शोर सां ढाका में हिकु कन्वेंशन थियो। नेशनल अवामी लीग जो मौलाना भाषानी वारो धड़ो अची शामिल थियो। उहो कन्वेंशन पाकिस्तान जी सियासत में वॾो अहम ॼातो वञे थो, छो त उन कन्वेंशन खे कामयाबु करण खां रोकण लाइ मुजीब रहमान जी गुंडा तरफ़दारनि वॾो किरदारु अदा कयो हो। नारायणगंज जे सनअती इलाइक़े मां बसूं भरे गुंडनि खे कन्वेंशन फिटाइण लाइ आंदो वियो हो ऐं तारीख़ खे वरी तॾहिं दोहिरायो वियो जॾहिं उन्हनि साॻियनि गुंडनि बाद में मुजीब रहमान जे इक़्तिदार में अचण खां पोइ 1971 ईस्वीअ में पाकिस्तानी फ़ौज जो साथ ॾेई पंहिंजे गैर इंसानी रवैये जो मुज़ाहिरो कयो।
बंगाल जे विरहाङे खां वठी उहा लफंगा, कॾहिं विरहाङे खां वठी उहे लफंगा कॾहिं कलकत्ते, कॾहिं नोआखिली ऐं कॾहिं ॿियनि शहरनि में पाकिस्तान जे असली बाशिंदनि लाइ कातिलनि जो किरदारु अदा कंदा रहिया ऐं ओभर पाकिस्तान जे जुदा थियण खां पोइ उहे ई मुहाजिरनि जी सूरत में कराची ऐं ओलह पंजाब में आया ऐं पंहिंजो बुनियादी शैतानी किरदारु ओलह पाकिस्तान जी सियासत में अदा कंदा रहिया। ढाका वारी उन कन्वेंशन में मां शरीक थियो हुउसि ऐं साईं GM सैद बि शरीक थियो हो, पर मुंहिंजी शिरकत में साईं GM सैद ख़ुशि न थियो हो। ढाका में तनज़ीमी ढांचो उहो जुड़ियो त वर्किंग कमेटीअ में 20 ॼणा ओभर पाकिस्तान मां, 10 पंजाब मां, 1 सरहद मां, 2 बलोचिस्तान मां ऐं 2 सिंध मां खयां विया। सिंध मां साईं GM सैद ऐं शेख अब्दुल मजीद सिंधीअ खे मुंतख़ब कयो वियो। पंजाबियुनि पंहिंजे कोटा मां 1 ॼणो, सिंध मां इन उमेद ते ॾिनो त मूंखे खयो वेंदो, पर साईं GM सैद मुंहिंजी बजाए रईस ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी जो नालो ॾिनो। उन ते बंगालियुनि पाण में सुसपुस कंदे मौलाना भाषानीअ खे चयो त हू पंहिंजी कोटा मां 1 माण्हू खणंदा, पर शर्त उहो आहे त उहो सोभो ज्ञान चंदाणी हूंदो। उहा सॼी ॻाल्हि ॿोल बंगाल में हुअण सबबि सिर्फ़ु मूंखे सम्झ में आई। मौलाना भाषानी कमाल होशियारीअ सां उहा सीट भरण लाइ उहो ऐलान कयो त ख़ाली सीट कराचीअ में ॿिए थींदड़ कन्वेंशन में भरी वेंदी। हीअ ॻाल्हि उते ई मुकमिल करणु थो चाहियां त 6 महीननि बाद जॾहिं कराचीअ में ॿियो कन्वेंशन थियो त साईं GM सैद शुरूआत में ई उहो सुर अलाप पियो त नेप ते हिकु ॿी पार्टीअ जो कब्ज़ो थींदो थो वञे, जेका कम्यूनिस्ट आहे। भाषानी वरी बि तमामु सुहिणे नमूने में उन्हनि तकरारी मामलनि खां पासीरो थींदे उहो ऐलान कयो उहे सभु ॻाल्हियूं वर्किंग कमेटीअ अंदरि तय कयूं वेंदियूं। वर्किंग कमेटीअ जी मीटिंग 2 कलाकनि खां पोइ कंहिं ॿिए बंगले ते थी, जिते बंगालियुनि पंहिंजी हिकु क़ुर्बानी ॾिनल नुमाइंदे जो ज़िक्र छेड़ियो ऐं हुननि मुंहिंजो नालो पंहिंजे तरफ़ां ॾिनो। ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान, जेको हुन मीटिंग जी सदारत करे रहियो हुयो, त साईं GM सैद खां पुछो ही कहिड़ो सिंधी आहे जंहिं लाइ तव्हां अञा ताईं ऐतराज़ वारियो वेठा आहियो। पंजाबियुनि ऐं बंगालियुनि गॾिजी पोइ ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान खे ॿुधायो त उहो माण्हू आहे जेको 1942 ईस्वीअ जे कैट इंडिया तहरीक खां वठी अवामी तहरीकुनि सां वाॻियल रहियो आहे। ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान पंहिंजी पश्तोई उर्दू लहजे में चयो, हो ये तो फिर हमारा आदमी है, हम जानता है। पोइ वली ख़ान जेको उते मौजूदु हो खे चयाईं वञी उन माण्हूअ खे वठी अचु। वली ख़ान सह कंदो ख़ैर शाह जे बंगले ते पहुतो। मां उन महिल बाथरूम में हुयुसि त ज़ोर सां दर खड़काए चयाईं जल्दी आओ, बाबा बुलाता है। मां साणसि गॾिजी ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान वटि वियुसि ऐं वर्किंग कमेटीअ जे मीटिंग में शरीक थियुसि। उन वाक़े जो साईं GM सैद को ख़ासि रद्द अमल ज़ाहिर न कयो, छो त ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान लाइ हिन खे इंतिहाई एहतराम हो। कन्वेंशन ख़ैर ख़ूबीअ सां ख़तमु थियो त साईं GM सैद मौलाना भाषानीअ खे अमीर हैदर जी शादीअ लाइ सॾु ॾिनो, जेका सन में थियणी हुई। उन शादीअ में मां बि शरीक थियो हुउसि ऐं मूंखे सिंध जे बहितरीन रागियुनि उस्ताद मंज़ूर अली ख़ान, मोहम्मद इब्राहिम ऐं ॿियनि खे ॿुधण जो पहिरियों भेरो उते ई मौक़ो मिलियो। 1949 ईस्वीअ में जेल अंदरि हिकु दफ़े AK हांगल मूंखे चयो हो त सिंध में बहितरीन रागी आहिनि ऐं सिंध जो राग हिंदुनि जे वञण खां पोइ मरंदो न, पर अञा बि वधीक ज़ोर वठंदो, छो त सिंधी मुस्लमान रागीअ खे वधीक सरपरस्ती हासिल थींदी। AK हांगल पाण बि हिकु बहितरीन ॻाईंदड़ वॼाईंदड़ अदाकार ऐं फ़नकार हो ऐं असांजे इंडियन पीपल्स सेंटर सां वाॻियल हुयो। 1956-57 जे विच धारे साईं GM सैद रईस ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी ऐं हुसैन बख़्शा सकरन वारो जी मदद सां नई सिंध सुधार अख़बार जारी कई। नई सिंध सुधार अख़बार खे पंहिंजी प्रेस हुई। मां कंहिं कम सां सन वियल हुउसि त साईं GM सैद ॻाल्हि कढी त नई सिंध अख़बार जो एडिटर काज़ी अब्दुर्रहमान अख़बार खे सुहिणे नमूने नथो हलाए सघे ऐं उन में रूसी सिफ़ारत खाने जूं घणियूं ख़बरूं अचनि थियूं, छो त मरहूम कादिर बख़्श निज़ामानी हेठि कमु कंदड़नि खे लालच ॾेई रूसी सिफ़ारत खाने जूं ॾिनल ख़बरूं ऐं नज़रियो पेश करे रहियो हो। साईं मूंखे वधीक चयो त हीअ अख़बार असांजी नेशनल अवामी पार्टीअ जी पॉलिसी तहत हलणु खपे या वरी अख़बार खे बंदि करण ते मजबूर थियणो पवंदो।
मूंखे वराणी ॾिनी त मां अख़बार खे नेप जी पॉलिसी मुताबिक़ हलाइण लाइ तयारु आहियां, पर मां ॿियनि ज़िम्मेवारियुनि खां फ़ारिग़ थी 1 जनवरी 1957 ईस्वीअ खां कमु शुरू कंदुसि, बशर्ते के तव्हांखे स्वामी नारायण मंदिर में रहण लाइ जॻह जो बंदोबस्तु करे ॾियो। सुखदेव खे चवंदुसि उमेद त हू को न को बिलो करे वठंदो। ईअं पोइ मां कराची आयुसि ऐं सेठ सुखदेव जे पोयां लॻुसि त कंहिं न कंहिं हंधि रिहाइश जो इंतज़ाम करे ॾिए। इन उथंदे ई चयो त 3 इंडियन हाई कमीशन जा पटेवाला स्वामी नारायण मंदिर में ग्राउंड फ्लोर जे हिकु फ्लैट ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं बावजूदु घणे चवण जे हू फुसलाट करे रहिया आहिनि। तूं GM साहिब खे चओ त हाई कमीशन वारनि सां ॻाल्हाए उहो फ्लैट ख़ाली कराए त उन में वञी तूं पंहिंजी रिहाइश अख़्तियार कर। सैद सां ॻाल्हि कढियमि त हिकदमि इंडियन हाई कमीशन जे फर्स्ट सेक्रेटरीअ खे टेलीफोन कयई, जंहिं वाइदो कयो त 3 ॾींहंनि में फ्लैट ख़ाली कराए ॾींदुसि। इतफ़ाक़ सां उहो सेक्रेटरी सिंध जे ज़रई खाते में ऑफिसर रही चुको हो, सो उन बिना देर मदार जे फ्लैट ख़ाली कराए ॾिनो ऐं मां वञी उते लीला ऐं कन्हैया खे जेको 4 सालनि जो हो वठी रिहाइश पज़ीर थियुसि। 1951-52 ईस्वीअ खां वठी मां पार्टीअ जे कमकारनि सां कराची वेंदो रहंदो हुउसि त अक्सर करे रहणु होटलनि में ई थींदो हो। 1948 ईस्वीअ खां 1958 ईस्वीअ ताईं उन खाना बदोशीअ वारी हालति मां निकिरी मां थाईको थी घरू ज़िंदगी गुज़ारण लॻुसि ऐं नई सिंध अख़बार खे नेब जी पॉलिसी मुताबिक़ हलाइणु शुरू कयमि। ज़ाहिरी तरह एडिटर यार मोहम्मद टांवरी हो जंहिं काज़ी अब्दुर्रहमान खां चार्ज वठी ॾिनी हुई, पर हक़ीक़त में पॉलिसी मामला मुंहिंजे ई हथ में रहिया। मां समूरनि सभु एडिटरनि खे चयो त तव्हां सोवियत सफ़ारत खाने जूं सिर्फ़ु साम्राज दुश्मन ख़बरूं भले ॾींदा कयो, पर पाकिस्तान जे मामलात ते मां ई लिखंदुसि। उन बाद सवाइ ईदुनि बरादरुनि जे टांवरी साहिब जो एडिटोरियल पॉलिसीअ ते को बि कंट्रोल न हो ऐं मां उहो मामूल ठाहे छॾियो त सॼो ॾींहुं ॿियूं अख़बारूं पढ़ी राति जो तक़रीबन 8 वॻे एडिटोरियल लिखी छॾींदो हुउसि। एडिटोरियल में मां घणो करे पाकिस्तान जी हालतुनि तोड़े बैन अल-अक़वामी मसइलनि ते लिखंदो हुउसि। जोए साहिब जी चवाणी त नई सिंध में जान पइजी वई। मुंहिंजा अक्सर एडिटोरियल सॼी सिंध में पसंदि कया विया। उन विच में मूंखे पाकिस्तान जी इतलात खाते पारां ख़ासा चितावर ॾिना विया ऐं चयो वियो त मां संदन प्रेस नोटनि सां मुतफ़िक़ नथो रहां। मां इतलात खाते जी डिक्टेशन क़बूल न कई ऐं 1958 ईस्वीअ जे सेप्टेंबर महीने ताईं नेप जी पॉलिसी तहत हलंदो रहियुसि। उन विच में मियां इफ़्तिखारुद्दीन जेको पाकिस्तान टाइम्स, अमरोज़ ऐं लैलो निहार जो मालिक हो, तंहिं आछ कई त जेकॾहिं हू सिंधीअ में अमरोज़ जी पॉलिसी ते हलंदड़ सिंधी अख़बार जारी करे त मां उन में कहिड़ो हिसो वठंदुसि। मूं हिनखे चयो त मां नई सिंध खे कंहिं बि सूरत में विच सीर में छॾे साईं GM सैद सां फिटाइण लाइ तयारु न आहियां। ओलह पाकिस्तान जी असेंबली में साईं GM सैद जे सिंधी मुतहिदा महाज़ जा 7 मेंबर हुआ ऐं 8 मेंबर पाकिस्तान टाइम्स ऐं अमरोज़ जो जनरल मैनेजर सैद अमीर हुसैन शाह हुयो। अक्सर ओलह पाकिस्तान जी असेंबलीअ जूं ॻाल्हियूं अमीर हुसैन शाह जी मार्फत मियां इफ़्तिखारुद्दीन खे पहुचंदियूं रहियूं हुयूं ऐं हू साईं GM सैद जे जोड़ तोड़ वारनि क़दमनि मां नाख़ुशि हो। उन करे ई हुन मूंखे पंहिंजे तरफ़ छिकण जी कोशिशि कई। जल्द ई मियां इफ़्तिखारुद्दीन दिलि जे पहिरें दौरे बाद लंदन हलियो वियो ऐं तक़रीबन सॼो साल उते रहियो। मां अमरोज़ जे एडिटोरियल स्टाफ में 1-2 सिंधियुनि खे सब एडिटर करायो। बाद में मुंहिंजे कम जे तरीक़ेकार मुतलिक़ रोज़ानी मेहरान जे एडिटर मौलाना निज़ामाणी पंहिंजे एडिटोरियलनि में उहा वावेला जारी रखी त नई सिंध जो गुपत गुमशप एडिटर हिकु पुराणो कम्यूनिस्ट सूबो ज्ञानचंदाणी आहे ऐं रुगो नाले जो एडिटर टांवरी आहे। उन दौरान मुंहिंजी मुलाक़ात रसूल बख़्श पलीजे सां थी, जंहिं आछ कई त मौलाना निज़ामाणीअ जो मुंहुं बंदि कराइण लाइ हू नई सिंध में कालम लिखंदो। रसूल बख़्श पलीजे जे कालम लिखण खां पोइ निज़ामाणीअ जो बूथ बंदि थी वियो। अलाए कहिड़ो हिन ते असरु थियो जो वरी कॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु न लिखियई। मां हिन वक़्त ताईं न सम्झी सघियो आहियां त पलीजे जे कालम में आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि लिखियलु हुई जो मौलाना जी बोलती बंदि थी वई।
1958 ईस्वी में अयूब ख़ान 8 अक्टूबर ते फ़ैरोज़ ख़ान नून जी हुकूमत जो तख़्तु हूंदो करे छॾियो। 10 ॾींहंनि खां पोइ सिकंदर मिर्ज़ा खे बि चलतो कयाईं ऐं 11 सालनि ताईं पाकिस्तान जो डिक्टेटर बणियो रहियो। अक्टूबर 1958 ईस्वी ते मां साईं GM सैद जी ॾांहुं वियुसि। GM सैद जन ॾांहुं वियुसि त हू ॾाढो परेशान नज़र आयो। चयईं त तूं हिंदुस्तान हलियो वञ। वणियोमांसि त मां भॼण वारनि मां न आहियां ऐं जेतिरी तव्हांजी ज़िंदगी ख़तरे में आहे उनखां वधीक मुंहिंजी कान्हे। मां अॻे बि जेल काटिया आहिनि ऐं वरी बि मुंहुं ॾेई वेंदुसि। पोइ घर आयुसि त कामरेड पोहूअ जो पीउ आयो जंहिं चयो त ॿारनि खे वठी ॻोठु हलियो वञ। मूं वटि ॻोठु अचण जेतिरा पैसा कोन हुआ, उन करे खांसि कुझु पैसा वठी अकेले सिर ॻोठु हलियो आयुसि, जितां मूंखे पहिरीं अक्टूबर 1958 ईस्वी ते गिरफ़्तार करे हैदराबाद जेल मोकिलियो वियो, जिते अॻे ई ग़ुलाम मोहम्मद लिगारी, कामरेड हैदर बख़्श जतोई ऐं मोहम्मद उस्मान ॾीपलाई पहुची चुका हुआ ऐं 2 हिंदू पिणु हुआ। उन्हनि मां हिकु हैदराबाद बेकरीअ जो मालिक ऐं ॿियो कंहिं अख़बार सां लाॻापियल हो। उन्हनि ॿिन्ही हिंदुनि खे कुझु वक़्तु बाद आज़ादु कयो वियो, पर असां सभिनी खे फांसी घाट लॻे हिकु स्पेशल वार्ड में अणॼातल मुदे ताईं वाड़ियो वियो। हैदर बख़्श जतोई ॾीपलाई सां गॾिजी क़ुर शरीफ़ ते तहक़ीक़ करण वारो कमु उते ई शुरू कयो। जेल जे अंदरि नंढनि वॾनि वाक़िअनि खे नज़रअंदाज़ कंदे उन जी उपटार नथो करियां, पर हिकु वाक़ियो ॿुधाइणु ज़रूरी थो सम्झां जेको ख़ैरपुर जे हिकु नौजवान जी फांसीअ जो आहे। असां जेलर खे चई छॾियो हो त असांखे फांसीअ जो मंज़रु ॾेखारे, सो उन हिकु सुबुह जो 4 वॻे असांखे उन नौजवान जे फांसीअ जो मुशाहिदो करायो। डॉक्टर हिन जी तबियत जो मुआइनो कयो, जंहिं बाद खेसि कारो टोप पाराए फांसीअ जो फंदो संदसि ॻिचीअ में विधो वियो ऐं लीवर छिकियो वियो त हमराह जा पेर धरतीअ खां धार थी विया। 7 मिंटनि ताईं हू ज़मीन ऐं छित जे विच में लड़कंदो रहियो, जंहिंखां पोइ संदसि लाश खे जेल जे ॿाहिरां क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। हिन हिकु हिंदू सेठ जो क़त्लु कयो हो, जंहिं ते संदसि पीउ माउ कावड़ियल हुआ ऐं उन कावड़ में उन्हनि संदसि लाश वसूल करण खां अॻे ई इनकार करे छॾियो। जेतिरे क़दुरु यादि थो अचे त अक्टूबर 1958 ईस्वी खां वठी 10 फरवरी 1959 ईस्वीअ ताईं हैदराबाद जेल में रहियासीं। उनखां पोइ ओचितो 11 फरवरी ते असांखे हुकुम थियो टपड़ ॿधो लाहौर हणो आहे, जिते तव्हांखे शाही किले में वाड़ियो वेंदो ऐं उते तव्हां खां पुछा ॻाछा कई वेंदी। वाट ते रोहिड़ी स्टेशन ते चांहि लाइ सिपाहियुनि इजाज़त ॾिनी ऐं स्पीकर नकवी ख़ैरपुर मीरस जो कामरेड कंहिं लाहौर मां आयल गाॾीअ मां लही उते घुमी रहियो हो। मूंखे ॾिसी चयाईं, किले मां पियो अचां जिते का मार कुट या ॾाढ मुड़सी कोन कयाऊं, पर पुछा ॻाछा ओभर पाकिस्तान जे कम्यूनिस्ट पार्टीअ जे बारे में ऐं चीन रूस जे पार्टीअ सां लाॻापन जे बारे में घणी कयाऊं। स्पीकर नकवी ख़ैरपुर खां ॿाहिरि कॾहिं कोन निकितो हो, हुन करे सवलाईअ सां जान छॾाए आयो। मुंहिंजे लाइ ही इशारा काफ़ी हुआ, छो त मुंहिंजो लाॻापो ओभर पाकिस्तान जी क़ौमी असेंबलीअ जे मेंबरनि ऐं कम्यूनिस्ट पार्टीअ सां बि हो ऐं चीन ऐं रूस जी कराचीअ वारे सफ़ारतखाननि में बि हिकु अधु दफ़ो ॿियनि अख़बार नवीसनि सां गॾिजी वञणु थियो हो। लाहौर पहुचण ते शाही किले जे दरवाज़े सां लॻे हिकु अहिड़े वार्ड में वाड़ियाऊं जंहिंमें 11-12 खोलियूं हुयूं। पहिरीं खोली में मूंखे बंदि कयो वियो। 19 फरवरी महीने वारी एॾी सर्दी मूं ज़िंदगीअ में न ॾिठी न ॿुधी। हिकिड़े मंघ मां सॼो वक़्तु मींहुं पए पियो, 3-4 ॾींहं त न फुट न जुए, 24 कलाक बड़बुट। हिकिड़े हंध ते बंदि सॼो ॾींहुं खोली अंदरि थले मथां विछायल खट ते वेड़ियो सेड़ियो सुम्हण जी कोशिशि कंदो हुउसि। स्वेटर ऐं कोट ॾींहं राति पाइण खां पोइ 5 कंबल मथां विझंदो हुउसि त मुश्किल सां वञी राति कटिबी हुई। मानी 3 वेला सुठी हिकु हमराह पहुचाईंदो, जंहिंखे ॻाल्हाइण जी ज़ात न हुई। पुछियोमांसि त चयाईं, मानीअ मुतलिक़ का शिकायत हुजे त मूंखे हुकुम ॾियो, बाक़ी वधीक ॻाल्हाइण खां मूंखे मनो थियल आहे। 3 ॾींहंनि खां पोइ थोरी उस बि निकिती त मूंखे ॿाहिरि घुमाइण लाइ वठी विया। 2 संगीन बरदार सिपाही मूंखे विच में करे ॿाहिरि थले ते घुमण लॻा।
थोरे फ़ासिले ते हिकु सब इंस्पेक्टर जेको ख़ानगी कपिड़नि में हो बि गॾु पे हलियो। कुझु देरि खां पोइ खोलियुनि जे छेड़े वटां अब्दुल ख़ालिक आज़ाद अहिड़ी तरह हलंदो नज़र आयो जिते हिक ॿिए जे वेझो थियासूं त मिण कंदे चयाईं, मूंखे न ॿुधायो आहे त 1952 ईस्वी ताईं मां हुयुसि, तंहिंखां पोइ तव्हां आहियो। हीअ ॼाण बि मुंहिंजे लाइ गनीमत हुई। हफ़्ते खां पोइ सुबुह जे पहर में जेल जो दारोगो जेल सुप्रीडेंट आयो ऐं मुंहिंजी खोलीअ जी सीखुनि लॻ बीही चवणु लॻो, हाणे तव्हांजी पुछा ॻाछा शुरू थींदी। मूंखे चयो, मूंखे ख़बर आहे त मां कंहिं वलीमे जी दावत ते न आयो आहियां। जेकी मूंखां पुछियो वेंदो सो 16 आना सच ॿुधाईंदुसि। ॿियो त 1939 ईस्वी खां वठी जेका CID पारां मुंहिंजे बारे में लिख पढ़ थींदी रही आहे, तंहिंमें मथियनि खे बि मालूम थींदो त केतिरो कूड़ो लिखियो वियो आहे। चयाईं, मसलन